सिंध हुकूमत एक दफ़ो ॿीहर सिंध में गैर क़ानूनी तौर अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि खे वापसि ॾेहे मोकिलण ऐं अचवञ जे रस्तनि जी निगरानी वधाइण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास थियो। इजलास में चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, DG रेंजर्स मेजर जनरल अजहर, IG पुलिस गुलाम नबी मेमण, प्रिंसिपल सेक्रेटरी फयाज जतोई, एडिशनल IG CTD, एडिशनल IG स्पेशल ब्रांच ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त दहशतगर्द तंज़ीमूं ॿीहर मुल्क में अमन अमान खे ख़राब करणु चाहिनि थियूं। सिंध में ॿीहर दहशतगर्दनि खे उभरणु न ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रोडनि जी निगरानी वधाइण जो फ़ैसिलो कंदे चयो त पुलिस ऐं रेंजर्स खे अहम हंधनि ते मुक़ररु कयो वञे जिते ॾोहारी वधीक सरगर्म आहिनि। इजलास में वॾे वज़ीर इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सिंध पुलिस ऐं ॿियनि इंटेलिजेंस इदारनि विच में राब्ता वधाइण लाइ मकेनिज़म जोड़ियो वियो। वॾे वज़ीर हिदायत कई त समूरियूं इंटेलिजेंस एजेंसियूं रोज़ाने जे बुनियाद ते हिक ॿिए सां राब्ते में रहनि। वॾे वज़ीर सिंध पुलिस खे स्ट्रीट क्राइम बाबति बि अहम हिदायतूं ॾेई छॾियूं। वॾे वज़ीर DG रेंजर्स खे गश्त वधाइण जी हिदायत करे छॾी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध में गैर क़ानूनी धारियुनि खे वापसि कयो वेंदो। इजलास में ॿुधायो वियो त हलंदड़ महीने डिसंबर में फुर दौरान 7 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। ईंदड़ 15 ॾींहनि में स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन करण ऐं ऑपरेशन जी डेटा रोज़ाने जे बुनियाद ते पुलिस ऐं मीडिया सां शेयर करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो।